असां नौशहरे वारनि लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु हाल ठारायो आहे जंहिंजी का बि कास्ट कोन्हे। ही माना फ्री ऑफ कास्ट आहे। हिते शादी गमी बाक़ी हिते सियासी ऐं मज़हबी प्रोग्राम कोन थींदा। बाक़ी हिते हर फंक्शन थींदो, सालगिरह जो, गमीअ जो, ख़ुशीअ जो, फ़ीस सबिलिल्लाह हिन जी का बि फ़ीस कोन वरिती वेंदी। ही असां शहर वारनि खे हिकिड़ो बहितरीनु तोहफ़ो ॾिनो आहे पंहिंजे तरफ़ां। मेमण कम्यूनिटी हॉल हुयो, हींअर हिनखे असां डॉक्टर निज़ामुद्दीन हॉल जे हिसाब सां सेटिंग कराई आहे, जेको हर शहर जो भाती हर ज़ात वारो बिना कंहिं ज़ात जे, ईअं न त सिर्फ़ु मेमण कम्यूनिटी पर हिते हर ज़ात वारो इस्तेमालु करे सघे थो। शहर में असांजो अञा इलाही इरादो आहे करण जो। जीअं त हाणे असांजो प्रोजेक्ट में शामिल आहे त शहर लाइ एम्बुलेंसूं वठिजनि। एम्बुलेंसनि में इहो थींदो, माजिद मुस्तफ़ा मेमण जेको मुंहिंजो नंढो भाउ उहो असां सां हींअर गॾु कोन्हे, उनजी कमी महसूसु थिए थी। उन जे नाले सां, वाल साहब जे नाले सां, चाचे जे नाले सां, अम्मा जे नाले सां अञा कुझु ठाराईंदासीं। अलाह साईं तव्हां दोस्तनि जी तवसुस सां असांखे हिमत ॾींदो त इंशाअल्लाह मंज़िलूं परे न आहिनि।